जय। अरणे अध्याय में ता श्रवण करे रहा हो भगवान कर्म करण जो साधन बुधायो केड़ा केड़ा तत्व थींदा निकड़ो कर्म थियण में। इनन सभिनी में ज्ञान कर्म ए कर्ता, कर्ता यानी करण वारो, ये भी गुणन जे भेद से सांख्य शास्त्र में यानी ज्ञान शास्त्र में टिन टिन तरह जा चया वया आहिन। यानी ज्ञान भी टिन तरह जा थींदा आहिन, कर्म भी टिन तरह जा थींदा आहिन ऐं कर्म करण वारो कर्ता भी टिन तरह जा थींदा आहिन। भगवान चवनि था से भी तू मुखां सुठी तरह बुध। हे अर्जुन, जै ज्ञान सा मानू अलग अलग सभिनी प्राणिन में हिक अविनाशी परमात्म भाव के सम भाव से ॾिसंदो आहे। ध्यान ॾिजो भाई, जै ज्ञान सा मानू अलग अलग सभिनी प्राणिन में, प्राणी शब्द अचे त छा मनुष्य, प्राणी शब्द अचे त छा पशु जीव, जंहिंमें प्राण हलन उहे प्राणी। प्राणी केवल माण्हुनि जे लाइ न आहे, जानवरनि में भी प्राण हलंदा आहिनि, पशु पक्षियुनि में, जीवन में, जंहिंमें प्राण हलन उनखे प्राणी चइबो आहे। चओ हरे राम। सब प्राणी भी कॾहिं माण्हू, हा माण्हू भी कोई सदगति न पाए, प्राणी ॿिया पशु पक्षी बणिजी वेंदा आहिनि, हा न। परमेश्वर के पाए वठे त प्राणन को ऊंचो थी वञे, परमात्मा के पाए। हे अर्जुन, जै ज्ञान सा मानू अलग अलग सभिनी प्राणिन में यानी सभिनी में, जीव जंतु पशु पक्षी इंसान सब हिक अविनाशी परमात्मा भाव के समभाव से ॾिसंदो आहे। सभिन में उहो ई परमात्मा ॾिसंदो आहे, कोई भेद न कंदो आहे। मुंह में भी वो, तो में भी वो, पंहिंजन में, परावन में, पशु में, पक्षिन में, जीवन में। तह ज्ञान के तू सात्विक जान। अहिड़ो ज्ञान जेको आ सात्विक ज्ञान आ। वासुदेव सर्वमिति स महात्मा सुदुर्लभ। सभिनी में जेको वासुदेव के निहारे अहिड़ो महात्मा ॾाढो दुर्लभ। यो ही ज्ञान आ। वासुदेव सर्वम, सभिन में भगवान वासुदेव आ। सिया राम मैं सब जग जानी, करहूं प्रणाम जोर जुग पानी। हाँ न, तुझ में राम मुझ में राम सब में राम समाया है, कर लो जगत में प्रेम सभी से कोई नहीं पराया है। तो इन जो मतलब कोई ये भी न समझे कि सभिन में हाणे प्रेम आ तो कोई हाणे भले कुछ गलत भी करे वने, गलत चई वने, गलत कुछ भी करे, बस अधर्म करे, पाप करे, अत्याचार करे। अरे इन में भी त राम आ। छाए थोड़ो आतंकवादी आ, ॿ चार गोलियूं हलायो, अरे इन में भी त राम आ। चवनि था भाई सभिन में, दुश्मन में भी असां भलाई ॾिसूं, उन जो भी भलो थे, भलो चाहियूं, पर व्यवहार त अलग ही करणो पवंदो। तिलक त मथे में लगाइणो पवंदो, पेरनि में थोड़ी लगाइणो पवंदो। पूजा गौ माता जी थींदी, कुत्ते जी थोड़ी थींदी। प्राण तो सभिन में, कुत्ते में भी, गाय में भी, भगवान तो सभिन में, जानवरन में भी आहिनि, पशु पक्षिन में, पर व्यवहार तो अलग हलणो ही पवंदो आहे न। तहिड़ी तरह सां याद रखजो भाई, ये जेको ज्ञान ॾेई रहिया आहिनि भगवान कृष्ण अर्जुन के, त इन जो कोई ये अर्थ न खणे तो कोई अत्याचार करे, पाप करे तो बस उन से असा कुछ भी न चऊं, उन जा भी अधर्म करने वारे जो भी सब कुछ सहन कयूं न। ये हुजे तो इते ही हाणे युद्ध आरंभ थींदी। अब भगवान कृष्ण जे आज्ञा सां अर्जुन शस्त्र तो खणे, इते ही जाते ज्ञान तो हले बिनी सेनाउनि जे विच में, कुरुक्षेत्र में, इते ही हाणे युद्ध आरंभ थींदी। चओ हरे राम। भाई दिल में भावना हो जे, उहा सद्भावना हो जे कि मानू कोई भी आ, बुरो भी आ, छलो उन जो भी भलो थे, है न।
उनजो भी बुरो न थे, पर कोई अत्याचार करे, पाप करे, आतंकवादी अचे तो उनके हथ जोड़ी चवंदो भैया ॿिन खे मारियो तो चइनि खे ॿियो बि मारे वञ, ये थोड़ी चवंदो उनखे। चओ जय श्री कृष्ण। व्यवहार तो अलग हलणो ही पवंदो आहे, पर दिल में उहा सद्भावना हुजे। श्री कृष्ण गोविंद। हरे मुरारी हे नाथ नारायण वास। धीरज हुजे, सहनशीलता हुजे, सहनशीलता सद्भावना, सहनशीलता सद्भावना, भर लो मन में ये सच्ची कामना, भर लो मन में ये सच्ची कामना, प्रेम का हम पहले गहना, गहना संतों का ये कहना, संतों का ये कहना, हो मिलजुल के प्यार से रहना, रहना संतों का ये कहना, ये कहना, है संतों का ये कहना, मन की डोर को हरि से जोड़ लो, मन की डोर को हरि से जोड़ लो, मोह माया से प्यारे मुख मोड़ लो, माया से प्यारे मुख मोड़ लो, कि माया के तो साथ नहीं रहना, रहना संतों का ये कहना, है संतों का ये कहना, मीठा मीठा सबसे बोलना, मीठा मीठा सबसे बोलना, प्रेम रस अपने बोलो में घोलना, प्रेम रस अपने बोलों में घोलना, कटु वचन हो सके तो सहना, सहना संतों का ये कहना, है संतों का ये कहना, श्याम राधे श्याम, श्याम राधे श्याम, श्याम राधे श्याम, श्याम राधे श्याम, हे श्याम राधे श्याम, श्याम राधे श्याम, श्याम राधे श्याम, श्याम राधे श्याम। हरे राम। भगवान चवंता सभिन में एक प्रभुअ खे ॾिसी करे सभिनी में समभाव, त इहो आहे सात्विक ज्ञान, इहो सात्विक ज्ञान आहे। और जंहिं ज्ञान सां माण्हू सभिनी प्राणियुनि में अलॻि अलॻि तरह जे भाव खे न्यारो न्यारो करे ॼाणंदो आहे, यानी अलॻि अलॻि करे ॼाणंदो आहे, इन ज्ञान खे तूं राजसी ॼाण। राजसी ज्ञान यानी लोभ। इन में छा थींदो आहे, हे पंहिंजो आहे, हे पराओ आहे, हिन में हे फ़ाइदो आहे, हिन में कुझु मिलण वारो न आहे, हिन में कोई फ़ाइदो कोन्हे। दोस्त यार बि बढ़िया कम ॾियनि था पिया, पैसा मिलनि था, स्वार्थ सिद्ध तो थिए, बढ़िया आहे। अरे छॾिजी वियो, त सत्संग ई बणिजी वियो भैया। इन काॾे हले थो पियो, पैसा कमाइण, न खाइण पीअण जे लाइ तयारु आहे, न नशो करण जे लाइ तयारु आहे। हाणे हिन में कोई ॾीओ भरण वारो न आहे, छॾेसि वञणु ॾिस, तोखे बि न खीचे वठी ढोलकूं वॼराईंदियूं हिते। हरे राम।
श्री कृष्ण गोविंद। हरे मुरारी हे नाथ नारायण वासु। यो एक डाको हेठ किरी पयो माण्हू, यो राजसी ज्ञान थी, है ना। भेद अची वियो न अलग अलग, माण्हुनि में अलग, प्राणियुनि में अलग। अरे प्राणी भगवान इन्हनि खे ठाहियो आहे। अत्याचार पाप इंसान करे, हिंसा इंसान करे, भगवान इन्हनि खे ईअं बणायो आहे। असां छा कयूं? इन्हनि जी जिंदगी भगवान ईअं ठाही आहे, त तूं छो थो शामिल थिए उन में? तूं कुझु दया जे लाइ कमु कर, सेवा जे लाइ कर। चओ हरे राम। ऐं जंहिं ज्ञान सां माण्हू क्षण भंगुर नाशवान शरीर खे ई आत्मा मञी करे उन्हीअ ते ई मोहित रहंदो आहे। ऐं जेको बिना जुगत वारो तत्व ऐं अर्थ खां परे ऐं नंढो आहे, सो ज्ञान तामसी चयो वियो आहे। हाणे ध्यानु ॾिजो, अञा हिकु ॾाको हेठि किरी पियो माण्हू इन ज्ञान में आयो त तामसी माण्हू छा सम्झंदो? शरीर ही सभु कुझु, मांजो सुख ही सर्वोपरि, मांखे जेको मिले सुख उहो ई सभु कुझु, उहो ई जीवन आहे। उन में मोहित रहंदो, पंहिंजो शरीर, पंहिंजो जीवन, बस। छाजी आत्मा, छाजो परमात्मा, छाजो ज्ञान, छाजी भक्ति, उनखे कुझु पतो न पवंदो आहे। अंधकार में पूरो ढकियल रहंदो आहे। अहिड़ो जेको ज्ञान आहे उहो तामसी आहे। ॾिसो भाई, पहिरियों ज्ञान एक नंबर जेको सात्विक ज्ञान, उन में जीव जंतु भी अची आहे, उन्हनि में भी हिकु जोत तो ॾिसे। रजे गुण में आयो त पशु पक्षी प्राणी अलॻि थी विया, धीरे धीरे अलॻि थी विया। सभिनि खां पहिरियों पाण, वरी परिवार, परिवार वरी पाड़े वारा, समाज थिया, मिट माइट थिया, उन में अची वई असांजा रिश्तेदार आहिनि। हे थोरी रिश्तेदार, हे असांजो शहर आहे, हे थोरी आहे असां पंहिंजे गांव जे लाइ कंदासीं, ॿिए जे लाइ छो कंदासीं, असां हिन जे लाइ कंदासीं। उहो तुरंत भेद अची। तमो गुण में त परिवार जे लाइ बि न, पंहिंजे लाइ पहिरियों स्वार्थ सिद्धि, पंहिंजे शरीर जी सुख जी, कि मां सुखी रहां, भले परिवार भी दुखी थी वञे। जेसि ताईं परिवार में सुख मिले तो परिवार मुंहिंजो आहे, मां उन्हनि जो आहियां, मां सेवक आहियां, वो स्वामी, मां ॿार आहियां, हो माता पिता आहिनि। जीअं स्वार्थ अची वियो, परिवार जी सेवा करणी पई, मांजो छा मतिलबु, मां ठेकेदारी खई आहे छा? पोइ वरी एकल केवल पंहिंजे देह में अची घुमी फिरी करे आख़िरी तामसी माण्हू निजी सुख जे लाइ जीअंदो, व्यक्तिगत सुख जे लाइ, भोगन जे लाइ, इच्छाउनि जे लाइ। एॾो हेठि किरी पवंदो आहे। वॾा वॾा राजा थियनि, कंस पिता उग्रसेन महाराज खे कैद में विझी छॾियो। अरे तूं राजकुमार आहे, तोखे कहिड़ी कमी आहे? हलो उहो त द्वापर युग जी ॻाल्हि, कल युग में ॾिसो केॾा औरंगजेब पंहिंजे भाउ खे क़त्ल कराए छॾियो, पंहिंजे पिता खे जेल में विझराए छॾियो, जेल में ई गुज़ारियो वीचारो पूरी जिंदगी। ऐं भेद एॾो कि केॾा हिंदू मंदिरनि खे ध्वस्त करे छॾी, केॾनि निरीह मासूम निर्दोष माण्हुनि जी हत्या कराए छॾी। इहो कहिड़ो ज्ञान आहे? इहो तामसी आहे, राजसी बि न, इहो तामसी आहे। इन करे बिन सत्संग विवेक न होई। सत्संग सां ई पतो पवंदो आहे।